नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथाऊं, ॿी ॾिण वार जी जानकारी, सभु पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। त सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे श्राद्धनि जो, सुभाणे उमास आहे ऐं सुभाणे जी उमास खे पितृपक्षी उमावस या पितृ विसर्जिनी उमास या सर्वपित उमास भी चइबो आहे। ही अंतिम ॾींहुं हूंदो आहे श्राद्धनि जो। उहा त हर महीने उमास पवंदी आहे ऐं हुनजो महत्व बि आहे। ऐं हुन उमास ते पाण गांइ खे गाहु खाराईंदा आहियूं, न्याणी खे भोजन खाराईंदा आहियूं ऐं खीर या अछी मिठाई जो दान बि कंदा आहियूं। इहो सॼो मां डिटेल में उमास जो वीडियो पहिरियों ई ठाहे चुकी आहियां। हुनजो लिंक मां हेठि डिस्क्रिप्शन में लिखंदसि त तव्हां ॾिसी सघो था। अॼु असांजो ॻाल्हि कयूं था उहा पितृपक्षी उमास जी, कि उहा छा आहे, हुन ॾींहं ते केरु श्राद्ध कंदो आहे ऐं हुनजो छा महत्व आहे ऐं पाण हुन उमास ते छा करे सघूं था। त अचो ॿुधूं था। ही जो 15 ॾींहं हूंदा आहिनि श्राद्ध जा, चइबो आहे कि हिन 15 ॾींहंनि में पितृ धरती ते आयल हूंदा आहिनि ऐं हिन उमास ते सभु विदा वठी करे पंहिंजे पितृलोक में हली वेंदा आहिनि। त अचो ॿुधूं था कि हिन उमास ते कंहिंजो श्राद्ध कजे, हिन जो छा महत्व आहे ऐं पाण छा कयूं। त जंहिंजा बि वॾा सत्यनारायण ॾींहुं उमास ॾींहुं या चोॾस जे ॾींहं ते गुज़ारे वेंदा आहिनि, हुननि जो श्राद्ध उमास ॾींहुं कबो आहे। या जंहिंखे पंहिंजे पितरनि जी तिथ न ख़बर आहे, यानी कोई जीअं अकाल मृत्यु कंहिंजी थी आहे ऐं पाण खे करेक्ट तिथ न ख़बर आहे, त हुननि खे बि उमास ॾींहुं ई खाराइबो आहे। ऐं मान लो असांखे तिथ ख़बर आहे पर कहिड़े कारण या ॿाहिरि वियल आहियूं या कहिड़े बि कारण असां न खाराए सघिया आहियूं हुन तिथ ते, त चवंदा आहिनि पितर इंतज़ारु कंदा रहंदा आहिनि, ॾिसंदा रहंदा आहिनि कि कॾहिं असांखे खाराईंदा। त हुननि सभिनीनि जो बि असां श्राद्ध उमास ॾींहुं खाराए सघूं था। हुन ॾींहुं खाइण सां पितृ तृप्त थींदा आहिनि ऐं ख़ुशी ख़ुशी पंहिंजे लोक में वेंदा आहिनि। त हुन ॾींहुं जो श्राद्ध कबो आहे उमास ॾींहुं, जीअं पाण सभु श्राद्ध कंदा आहियूं उअं ई कबो आहे। पर उमास ॾींहुं ख़ासि जंहिंजे लाइ इहा पितृपक्ष जो कढिबो आहे रोटी, उन्हनि में आहे गांइ, कांग, कुतो ऐं कीली। हिननि खे बि श्राद्ध जो भाग हुननि ॾींहुं ज़रूरु ॾिबो आहे। जीअं त गांइ में पाण खे ख़बर ई आहे कि 33 करोड़ देवता निवास कंदा आहिनि, त हुनखे ॾियण सां तमामु घणो फ़ाइदो आहे। ऐं कांग खे त प्रतिनिधि चवंदा आहिनि। हुनजे पुठियां बि हिकु स्टोरी आहे, मां तव्हांखे कॾहिं पोइ ॿुधाईंदसि। ऐं हिन ॾींहुं जीअं त उअं ई बि सात्विक भोजन ठहंदो आहे श्राद्धनि में, या उमास ॾींहुं बि बिना थूम बसर जे भोजन ठहंदो आहे। उनजो वीडियो बि मां श्राद्धनि जो पहिरियों ई विझी चुकी आहियां, त उहो बि तव्हां ॾिसी सघो था। मतिलबु जो बि पाण कयूं हुन में पाण खे अटल श्रद्धा सां पाण कजे कि हा असांजा पितृ तृप्त थींदा, उन श्रद्धा सां खाइण जो ई अनंत गुण फल आहे। ही त थी वियो कि जो श्राद्ध कंदा आहिनि उमास ॾींहुं, ऐं जो श्राद्ध न कंदा आहिनि यानी पहिरियों ई करे चुका आहिनि तिथियुनि ते, हू हिन मेन उमास ॾींहुं छा करे सघनि था। त हुन जे लाइ हिकु सवलो उपाय आहे। असां सभु गीता जे 7 अध्याय जो पाठ करे सघूं था। पंहिंजे पितरनि जे निमित्त हिकु लोटे में जल खणी छॾो, हुन में थोरा 2 टे कणा खंड जा विझी छॾो ऐं हिकु तुलसी जो दल विझी छॾो ऐं तव्हां इहो गीता जो पाठ कयो। पोइ पाठ थियण खां पोइ सूर्य नारायण खे ही जल ॾियो ऐं तव्हां ईअं चई सघो था कि हे सूर्य नारायण, ही गीता जे पाठ जो पुण्य मां पंहिंजे पितरनि खे थो ॾियां ऐं हुननि जी आत्मा खे शांति ॾिए। ईअं करण सां असांजे जो पितर आहिनि हुननि खे शांति मिलंदी आहे, हू राज़ी थींदा आहिनि, संतुष्ट थींदा आहिनि हिन सां ऐं आसीस ॾींदा आहिनि। त हुनजे करे जो घर में सुठी औलाद पैदा थींदी आहे, गुणवान औलाद पैदा थींदी आहे, जो कुल जो नालो रोशन कंदी आहे। ॿियो त छा, घर में बरकत थींदी आहे, जंहिंखे बि ॿिया कष्ट आहिनि, मानसिक कष्ट आहिनि, उहे बि दूरि थींदा आहिनि। चवण जो मतिलबु आहे कि उमास पितरनि खे मोकिलाइण जो ॾींहुं आहे, हुननि खे विदा करण जो ॾींहुं आहे। त सुभाणे जे ॾींहुं शाम जो 3 लॻे ताईं, जीअं 12 खां 3 मेन पितरनि जो टाइम चइबो आहे, हुन टाइम ते तव्हां इहो पाठ करे सघो था ऐं प्रेम पूर्वक हुननि खे विदा करे सघो था। ऐं शाम जो बि तव्हां हुननि जे निमित्त घर जे ॿाहिरि ॾीओ ॿारे सघो था ऐं प्रार्थना करे सघो था कि तव्हां असांजी भुल चुक माफ़ु कयो ऐं ॿारनि खे आशीर्वाद ॾियो। ऐं हिन में को बि शक कोन्हे कि ही जो असां पितरनि जे लाइ दान कयूं था हुननि सां हू बि तृप्त था थियनि ऐं असांखे बि आशीर्वाद
मिलंदो आहे। ऐं गीता में बि पितृलोक जो वर्णन कयल आहे ऐं हुननि जे घर में हमेशह बरकत थींदी आहे। ऐं जंहिं घर में उहा बि भक्ति थींदी आहे, पूजा पाठ थींदो आहे, भॻवानु कृष्ण जी पूजा या मंत्र जाप थींदो आहे, हुन घर में त 7 पीढ़ियूं ई तरी वेंदियूं आहिनि। ईअं चवंदा आहिनि। त ही कुझु ॻाल्हियूं हुयूं उमास जे श्राद्ध जूं। कुझु भेनरुनि मूंखे रिक्वेस्ट बि कई हुई कि भई अगरि असां नथा बि खाराए सघूं त असां रुॻो गांइ खे खारायूं त हलंदो। त मां उन्हनि खे इहो ई चवणु चाहींदसि कि गांइ खे तव्हां सुठे नमूने सां थाल भरे करे ज़रूरु खाराए सघो था। बसि तव्हां हुन महिल नालो ज़रूरु खणिजो, जंहिंजे बि निमित तव्हां इहो खारायो था त हुनजो नालो वठी गांइ खे खाराइजो, त हुनजो जो श्राद्ध जो फल आहे उहो हुननि ताईं ज़रूरु पहुचंदो। त ही हो अॼु जो वीडियो। तव्हांखे कीअं लॻो कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो, हिकु नई जानकारी सां। अगरि तव्हांजी बि कहिड़ी रिक्वेस्ट हुजे त मूंखे लिखी मोकिलिजो, मां ज़रूरु ठाहींदसि। त तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।